9 मुहर्रम ताईं यज़ीदी फ़ौज जी कूफा ऐं करबला में आमद जारी हुई। जॾहिं हिकिड़ो लश्कर आयो पिए त उहे जंग जा तबल वॼाईंदा, मुख़्तलिफ़ तरह जी जंग वारी मौसीक़ी वॼाईंदा। जॾहिं अॻिते क्रास करे अञा शहर खां निकिता ई न पए त पोयां हिकिड़ो ॿियो लश्कर पहुचे पियो। हर लश्कर सां मुख़्तलिफ़ तरहनि जा झंडा ऐं असलियो शामिलु हुयो, जेके हू हवा में लहराईंदा ऐं इलाइक़े में ख़ौफ़, हिरास ऐं दहशत फहिलाईंदा पिए वधिया। यज़ीद जे लश्कर में हर तरह जी भर्ती जारी हुई ऐं उन भर्तीअ जो सबब ॿ हुया। हिकु, या त हू हर तरह जी लालच ॾेई ऐं माण्हुनि खे फ़ौज में भर्ती पिया कनि। जेकॾहिं के माण्हू लालच में न पिया अचनि, उन्हनि खे ख़ौफ़ ॾेई उन्हनि ते ज़ुल्म करे ऐं हुननि ते हर तरह जो टार्चर ॾेई बि आख़िरकार उन्हनि खे यज़ीद जी फ़ौज में शामिलु पे कयो वियो। लोहर ऐं हथियार ठाहिण वारा हर तरह पंहिंजे हथियारनि ठाहिण में ऐं हथियारनि खे तेज़ करण में मसरूफ़ हुया। कूफा ऐं करबला जे आसपास घोड़नि खे सुंभन लॻाइण वारा, तंदूरी खाधो तयारु करण वारा, तबीब, जराह, लोहर, तुरखान ऐं फ़ौज जूं हर तरह जूं ज़रूरतूं पूरी करण वारा मुल्क जी कुंड कुड़िछ मां ऐं आसपास मां उते दुकान लॻाए अची वेठा हुया त जीअं फ़ौज जी हर तरह जी ज़रूरत पूरी करे सघिजे ऐं हर तरह जा दुकानदार पंहिंजो सामान विकिरो करण लाइ उते पहुतल हुआ। 6 मुहर्रम जे ॾींहुं इब्ने सअद ख़ुज़ैमी नाले हिकिड़ो शख़्स हुयो, उनखे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तरफ़ मोकिलियो मुज़ाकरात जे लाइ, त जीअं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां इहो दरियाफ़्त करे सघिजे त हुननि जो कूफा अचण जो सबबु छा आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ख़ुज़ैमी खे ॿुधायो त तव्हां कूफे वारनि ई त ख़त लिखी असांखे हिते घुरायो आहे। तारीख़ में अचे थो त उहा मुलाक़ात काफ़ी तवील रही ऐं ख़ुज़ैमी जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मुलाक़ात कई ऐं उन्हनि जो इरादो ॼाणण जी कोशिशि कई त ख़ुज़ैमी जो पंहिंजो इरादो तब्दील थी वियो ऐं हुन इब्ने सअद ऐं इब्ने ज़ियाद सां यज़ीद जे जेके लश्कर सां वफ़ादारियूं हुयूं उन्हनि खे तब्दील करे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां वफ़ादारी जो ऐलान कयो ऐं तारीख़ में अचे थो त उहो बि करबला जे शहीदनि में शामिलु थी वियो।